असी उन दर ते वेठा आहियूं। इख़लाक़ी जवाब पुलिस विञाए वेठी आहे। फाइल मां खणी आयो आहियां, नंबर प्लेट खणी आयो आहियां। साईं सुभान अली वेठो आहे, इन जूं मेयूं बि हलियूं आहे। शाहनवाज़ कीरियो बि वेठो आहे। उन जो सकरनि मां जेको थियो आहे, तालके सदर नवाब शाह जो शाहनवाज़ जी गाॾी वई आहे। असीं सभु डॉक्यूमेंट्स खणी आया आहियूं। हाणे अचनि हिते रोड ते इंक्वायरी थिए, जे असांजो सामान आहे त असांखे रिटर्न कराए SP साहब न। असीं त हिन खे आया आहियूं त छो पियूं चोरियूं करायो? तव्हां आख़िर कहिड़ी शइ जा, कंहिं दर्द जी दवा आयो या न आयो? जे न आयो त असीं नवाब शाह जा हज़ारे माण्हू रमज़ान जे महीने में रोज़े सां हिन निटाइण हुस में वेठा आहिनि। इहो यकीन सां सम्झो त हीअ जेका जंग जोटी अथव, इन जी फतेह थींदी, जा SP खे कुर्सी छॾणी पवंदी। ऐं ॿियो असांजो मुतालबो आहे, सनाला पावर जी हद मां 3 कारूं, सिर्फ़ शाहनवाज़ जी कार न वही आहे, 3 कारूं 18 मोटरसाइकिलियूं। भला सनाला छा पाण पे चौकीदार आहे या पाण चोरनि सां मिलियल आहे? इहा इन्वेस्टिगेशन हींअर तुंहिंजे SP करे आहे त यकीन सां इनखे चोरियूं ऐं सामान मिली वञनि हा ऐं सनाला अॼु कानून जे कटड़े में बीठल हुजे हा। पर ईअं न थींदो। असीं सिंध जा पुट आहियूं। असां त चाहियूं था त केरु असांखे पंहिंजे हक़ लाइ हिन वतन ते हक़ घुरंदे असांखे शहीद कयो। ये SP मसूद जेको मक्सी आहे, उहो सॼे ज़िले जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी आहे। हर रोज़ धाड़ा फुरूं, गाॾी चोरियूं, माल चोरी, माण्हू अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी आहे। हीउ सॼो ज़िलो जेको आहे सो बग़ावत थो करे। हीउ करप्ट SP आहे, नाइल SP आहे, जंहिंखे को बि इख़लाक़ी जवाज़ कोन्हे। पंहिंजे हेडक्वार्टर मां गाॾियूं चोरियूं नथियूं कराए सघे त बाबा तोखे सीट ते वेहण जो को हक़ कोन्हे। हिकिड़े माण्हुनि खे शौक़ु हूंदो आहे सरदार थियण जो। असां इहे था सम्झूं त हिन खे चोरनि जो सरदार थियणो आहे। हीअ हज़ारी माण्हू आया आहिनि, अचो त पोइ तव्हांखे भला पग ॿधायूं, तव्हां चोरनि जा सरदार थी वञो। हीअ SP साहब, तव्हां का असां मुतालबो करे रहिया आहियूं पूरे ज़िले जे अंदरि। इहे तरक़ी पसंद पार्टी मुसलसल जेका स्ट्रगल हलाई आहे, बार बार तव्हां सां मीटिंग करे रहिया आहियूं, बार बार तव्हांखे इंडिकेट कंदा रहिया आहियूं त बाबा हीअ नाइंसाफ़ियो, हीअ बदअमनियूं, हीअ ख़तमु कयो। तव्हां इख़लाक़ी जवाज़ सभु विञाए वेठा आहियो ऐं इंशाअल्लाह ताला असांजो मर्कज़ वेठो आहे, जेका पॉलिसी लाहींदो उनखे लबे असल में साईं चाहे तो असांखे चोर ॾाढो तंग कयो आहे। सिंध में त चोरी पुराणे ज़माने खां वठी हुई, पर हाणे हींअर जेको आहे न लाॻी थो आहे। कॾहिं हिकिड़ो ढॻो कबकी न, असांजे ॻोठ मां हिकु राति में 3 ढोल कया अथनि ऐं डाक्टर में खणी आने। तालके ते NC कटियल आहे। असां SP सां 4 दफ़ा मिलिया आहियूं। तालके सदर जी कार वई आहे, उन खां पोइ सॼे ज़िले में सुल्तान ख़राबु आहे। अॼु वक़्तु अहिड़ो अची वियो आहे, जेकर तव्हां पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद न कंदो न त तव्हां वटि अहिड़ी नाइंसाफ़ी आहे त तव्हांजो सभु कुझु खाइजी वेंदो। त पंहिंजे चोरनि खे मोटाइण लाइ SP सां असां मिलिया आहियूं। उन असांखे का बि मोट कोन्हे आहे। उनखे SP जेको वॾो ऑफिसर आहे ज़िले जो, असां उन जे गेट ते वेठा आहियूं त मुंहिंजे साथ थिए त असांखे पंहिंजी चोरी मोटाइजे। जेको एहतिजाजी रैली ऐं धरणो मुतालबो थो करे IG खां ऐं DIG खां, हीअ चोरनि जो सातारे जेको SP आहे, जॾहिं खां हिन अची सीट संभाली आहे त असांजे नवाब शाह ज़िले जे अंदरि अमन अमान जो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे। डेली 100 मोटरसाइकिलूं, रोज़ चोरियूं, धाड़ा फुरूं, नेशनल हाईवे ते रोड ब्लॉक करे जेको 1992 वारो कल्चर साॻियो वापसि अची वियो आहे। एतिरा धाड़ा था लॻनि, चोरियूं पियूं थियनि, त हिन चोरियुनि जे सातारी वंगारी SP खे हटाए अमन अमान बहाल कयो वञे ऐं जेके बि चोरी थियल चोरियूं आहिनि या फुरू थियल कारूं आहिनि, उहे वापसि कयूं वञनि। अॼु जेको असां ॾिठण उस में जेको आहे हज़ारे माण्हुनि जो जेको तरक़ी पसंद पार्टी जेको ज़िले तरफ़ां जेको धरणो लॻायो वियो आहे SP ऑफिस जे आॾो, असांजो हिकिड़ो मुतालबो आहे त ज़िले जो अमन अमान जेको आहे माना पुलिस हथु वठी करे माना पुलिस जी सरपरस्ती में हीअ ज़िले जो अमन अमान तबाह कयो वियो आहे। ID उहे चोरियूं फुरूं धाड़ा जेके आहिनि माना बुनियाद ते मामूल बणिजी को बि इज़त आहे नवाब शाह में महफ़ूज़ न आहे। माण्हू जो जेको आहे न करे सघिया आहिनि। तालके जो सदर आहे शाहनवाज़ कीरियो जे 12 किलो लाकार थी वई। ज़िले जो चीफ आहे सुभान अली मक्सी, उन जेके आहिनि घर जे अंदरां जेके आहिनि उहे मेहूं जेके आहिनि माना चोरी करे विया आहिनि। असां मुसलसिल माना SP सां राब्तो कंदा रहियासीं, पर का बि इंतिज़ामिया जे जेका आहे कननि ते जेका आहे जूं न चुरी। असां एहतिजाज कयासीं, रैलियूं कयूंसीं, मुज़ाहरा कयासीं, पर हीअ अबूर निंड में सुता पिया हुआ। बहितर ई माना जेको आहे इहो पिया माना माण्हुनि खे ॿाहियो आहे, जेका फाइल ओरिजिनल हुई, नंबर प्लेट हुयूं, उहे माना साहिबनि जे आॾो माना उहे रखियूं त कार असांजी आहे, कार चोरी थियल आहे। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते चोरी थियल सामान वापसि कयो वञे ऐं ज़िले जो जेको अमन अमान जेको आहे पूरी सिंध में नवाब शाह सुञातो वेंदो। अॼु वापारी माण्हुनि खे गुज़ारिश था कयूं त पंहिंजो कारोबार जेको आहे 25 तारीख़ ते बंदि रखनि ऐं जेकॾहिं को बि माण्हू जेको आहे कारोबार पंहिंजो बंदि न रखंदो त उनजो ज़िम्मेवार उहो ख़ुदि जेको आहे उहो पाण हूंदो।